हसनवा खे ॿुधाईंदा हलूं पढ़ीदन लॻ सांघी शाख समेत ताल के फैज़गंज जे चईन वाहन जी पुछड़ी में पानी न हुजण सबबि फसल तबाह थियण लॻो आहे ऐं चौपायो माल मरण लॻो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे वकार राजपर। पढ़ीदन लॻ सांघी शाख समेत ताल के फैज़गंज जे चारई वाहन जी पुछड़ी में पानी न हुजण जे करे आबादगार सख़्त परेशान जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। गुज़िरियल केतिरे ई टाइम खां वठी सांघी शाख समेत फैज़गंज तालके जे चारई वाहन 15 वाह, अली नवाज़ वाह, 20 वाह, फैज़गंज वाह जे पुछड़ी में हर साल जॾहिं बि वणनि ऐं मुङनि जी फसल जो टाइम थिए थो त पानी नथो अचे। एतिरे क़दुरु जो असां वटि माल जे लाइ बि पानी नथो पहुचे। एसडीओ ऐं इंजीनियर रिश्वत वठी मथे बाअसर माण्हुनि खे पाणी विकिरो करे ॾेई था छॾनि। मथे बाअसरनि जा कमद ऐं केले जा फसल तैयार पे था थियनि। असांजे तालके फैज़गंज जा चारई वाह ॾिसो ऐं नौशरो फिरोज़ जे डिस्ट्रिक्ट में वरी असांजी सांगी माइनर खे जेकॾहिं तव्हांखे नज़र फेराईंदो न ऐं तव्हां हिन ज़मीननि ते नज़र फेराईंदो पोयों असांजो जेको माल आहे जेको ईअं सम्झो उञ पियो थो मरे। इन लाइ असांजी साईं मुराद अली शाह साहब खे सिंध हुकूमत वारनि खे गुज़ारिश आहे त खुदारा ही पानी जो ही पानी आख़िर वियो कारे। उन लाइ असांजी सिंध हुकूमत वारनि खे त गुज़ारिश आहे पर वफ़ाक़ी खे बि गुज़ारिश कंदासीं त फ़ौज ऐं रेंजर जेका हिन वाहन ते मुक़ररु कई वञे। सांगी शाख, फैज़गंज शाख, उमन माइनर, 20 वाह, 15 वाह जा पुछड़ी आबादगार जिथे लॻभॻि 65 खां 70,000 एकड़ जेका ज़मीन गैर आबाद आहे। हे माण्हू 25 सालनि खां जेको आहे पाणी हिन वटि कोन्हे को। हे माण्हू बुख उञ ते ललपलाइण ते मजबूर आहिनि। हाणे त इहा हालत आहे जो जर जो पाणी जेको आहे उहो बि खारो थी वियो आहे ऐं उतां जा पखी पखण माण्हू जानवर जेके आहिनि हाणे उञ ते मरण जेको आहे थिया आहिनि। उन इलाइक़नि में पुछड़ी वारे इलाइक़नि में तव्हां वञो, सांगी शाख ते हलिया वञो, उमन माइनर ते हलिया वञो, फैज़गंज जी पुछड़ी में हलिया वञो, तव्हांखे का बि शइ उते नज़र न ईंदी। वण बि न बचाइनि। असांखे पाणी ॾिनो वञे ऐं असांजो जेको आहे सो जीअण ॾाढो जंजाल थी वियो आहे। असांजो फसल खाइण लाइ त पाणी छा पर असांजो जेको माल आहे उन जे लाइ बि असां वटि पाणी कोन्हे को। उहो बि जेको आहे सो ईअं तड़पी मरंदो पियो वञे। आबादगार आबपाशी वज़ीर सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ टीवी, पढ़ीदन।